जय झूलेलाल दोस्तों। अॼु असां ठाहींदासीं आवलनि जो चटपटो सो मुरबो जेको ॾाढो टेस्टी ठहंदो आहे। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जिन ते तव्हांखे सिंधी रेसिपीज़ मिलंदियूं, उनखां सवाइ सिंधी ट्रेडिशन, सिंधी कल्चर हुजे, असांजी रीति रस्मूं हुजनि, हिकु हिकु वीडियो मां पंहिंजे चैनल ते अपलोड कंदी आहियां। ॾिण वार हुजनि, ॾिण वारनि ते कहिड़ो खाधो ठहंदो आहे, हिकु हिकु मुंहिंजे चैनल ते आहे, त ज़रूरु चेक कजो। अचो त रेसिपी हाणे शुरू था कयूं पिया। आवला खणंदासीं। हिते मां किलो आवला खया आहिनि, उन्हनि खे चङी तरह धोई करे साफ़ु कंदासीं। आवलनि खे साफ़ु करण खां पोइ असांखे इनखे करिणो आहे बॉइल। त बॉइल करण लाइ असां हिनखे खणंदासीं हिकु बासण में, पाणी विझंदासीं गॾु और इनखे टकाइणो आहे लॻभॻि 10 मिंट, जीअं इहे 50 खां 60% ॻरी वञनि। ॾिसो हीअं कलर थी वेंदो। गैस बंदि करे छॾींदासीं, आवलनि जो पाणी कढी वठंदासीं और उनखां पोइ आवलनि मां खखड़ियूं कढणियूं आहिनि। त पाणी कढण खां पोइ असां हिननि खे थोरो सो थधो कंदासीं। उनखां पोइ असां हिन मां खखड़ियूं कढी वठंदासीं और फारूं अलॻि कंदासीं। हिन तरह सभिनी आवलनि मां असां खखड़ी कढी नंढियूं नंढियूं फारूं करे वठंदासीं। हाणे खणंदासीं हिकु तई, उन में विझंदासीं असां कलौंजी, बसर जो ॿिज जंहिंखे चइबो आहे, हिकु चमचो विझंदासीं असां सौंफ, टेबल स्पून जो इस्तेमालु कयो आहे, हिकु चमचो जीरो ऐं हिकु चमचो सॼा धाणा। इन्हनि खे असां भुञंदासीं। बिना तेल जे भुञी रही आहियां मां हिते। इहो मसालो तयारु कंदासीं। बाहि खे सिम करे इनखे भुञणो आहे जीअं इहो सड़े न। हिकु मिंट खां पोइ इहो मसालो भुञिजी वेंदो। गैस बंदि करे असां हिनखे थधो कंदासीं ऐं थधो करण खां पोइ असांखे इनखे पीसणो आहे। त मिक्सी जार में खणी करे इनखे पीसींदासीं और जेको असां पीसण महिल इनखे पाउडर न कंदासीं, ॾॾरियल पीसणो आहे, मतिलबु दाणेदार। इन खां पोइ हिकु बासण खणंदासीं, उन में विझंदासीं आवला जेके असां बॉइल करे रखिया आहिनि। उन्हनि में इहो मसालो विझंदासीं जेको असां हाणे पीसियोसीं। इन सां गॾु विझंदासीं असां ॻुड़ु। हिते अधु किलो ॻुड़ु विझी रही आहियां मां। किलो आवलनि ते अधु किलो ॻुड़ु। इन में सॼा मसाला विझंदासीं, तेज पत्तो, नंढो फोटो, वॾो फोटो, लौंग ऐं कारा मिर्च। सॼा मसाला विझण खां पोइ इनखे असां मिक्स कंदासीं। इन खां पोइ इन में विझंदासीं असां सुका मसाला। हैड विझणी आहे 1 टेबल स्पून और उन सां गॾु इन में असां विझंदासीं कश्मीरी ॻाढ़ा मिर्च, हिकु वॾो चमचो। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं और इनखे असांखे सिजाइणो आहे। इन में ॻुड़ु जेको असां विधो आहे उहो ॻड़ंदो ऐं ॻुड़ जे पाणीअ में असांखे इन मुरबे खे ठाहिणो आहे। धीरे धीरे ॾिसो ॻुड़ु ॻरणु चालू थी वियो आहे। इन खां पोइ असां हिन में विझंदासीं लूणु। ॻुड़ु विझी चङी तरह मिक्स कंदासीं ऐं मिक्स करण खां पोइ असां हिनखे ढके करे सिजाईंदासीं जीअं ॻुड़ु चङी तरह ॻरे। त हिनखे ढके रखिणो आहे। थोरी थोरी देरि में इनखे असां घुमाईंदासीं जीअं इहो सड़े न। ॻुड़ु ॻरणु हाणे चालू थियो आहे। इन में विझंदासीं असां विनेगर याने सुरखो, 4-5 चमचा। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। इन में थोरी सी मां विझी रही आहियां सौंफ, अधु चमचे जे क़रीब, और ॻच चमचो इन में असां विझंदासीं कलौंजी याने बसर जो ॿिज। पहिरियों असां विधो आहे जेको ॾॾरियल आहे और इहो असां सॼा विझी रहिया आहियूं। हाणे इनखे ढके करे सिजाईंदासीं। त ॾिसो
गुड़ जेको आहे चङी तरह ॻरी वियो आहे। बाहि खे तेज़ कंदासीं। गुड़ जो जेको पाणी आहे असांखे उनखे टहिकाइणो आहे जीअं उन मां हिक तार जी चाशनी ठहे। अञा किथे किथे गुड़ बाक़ी आहे त हिनखे असां वरी ढके रखंदासीं। ॾिसो गुड़ चङी तरह ॻरी वियो आहे। हाणे हिनखे असांखे टहिकाइणो आहे जीअं गुड़ जी चाशनी ठहे हिक तार जी। ॾिसो इहा लॻभॻि तयारु थी वई आहे, चाशनी घाटी थी वई आहे। जेसिताईं असां हिनखे ढके रखंदासीं और होॾां खणंदासीं असां हिकु तड़का पैन, वधिड़ी जंहिंखे असां सिंधीअ में चवंदा आहियूं, जंहिंमें असां तड़को लॻाईंदा आहियूं। उन में कौड़ो तेल खणणो आहे। उनखे गरम करे इनखे असां विझंदासीं आवलनि जे मथां। मां हिते कौड़ो तेल खयो आहे। विझी मिक्स कंदासीं चङी तरह। मिक्स करण खां पोइ बाहि खे तेज़ कंदासीं और जेको एक्स्ट्रा हिन में पाणी आहे उहो खॼाइणो आहे जेसिताईं तेल निकिरे। तेल विझण खां पोइ इहो पाणी पाणी लॻंदो, ॾिसो इन तरह। त असां हाणे बाहि खे तेज़ कंदासीं और इनखे असांखे वापसि सिजाइणो आहे जीअं पाणी खॼी वञे और तेल निकिरणु चालू थिए। त बाहि खे मां हिते तेज़ रखियो आहे। ॾिसो पाणी खॼंदो वञे थो पियो। मां तव्हांखे ॾेखारियां थी तेल कीअं ॾिसणु ईंदो। ॾिसो इन तरह इहो पाणी न इहो तेल आहे। त तेल इन मां निकितो आहे, मतिलबु असांजो मुरबो जेको आहे बिल्कुलु तयारु आहे। इनखे असां थधो करे एयरटाइट कंटेनर में बंदि करे काफ़ी ॾींहंनि ताईं रखी सघंदा आहियूं। आवलनि जो चटपटो मुरबो ॾाढो टेस्टी आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजे चैनल ते रेसिपी या वीडियो पसंदि आयो हुजे त उनखे ज़रूरु लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। और मुंहिंजी नई ईंदड़ वीडियोस खे ॾिसण जे लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। मूंखे इंस्टाग्राम और फेसबुक ते बि ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजे सफ़र में मुंहिंजो साथ ॾियण लाइ धन्यवाद। जय झूलेलाल।